अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल गैबि व युक़ीमूना अस्सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम। बरादरान इस्लाम, अज़ीज़ और दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जूं लखे मेहरबानियों करोड़ कुर्ब जंहिं रब जी ज़ात बाबरकात तव्हां और असांखे अॼोके ॾींहं जे अंदरि इन मदरसे जे सालियाना जलसे जे मौक़े ते पंहिंजे रज़ा ऐं रहमत वारी मजलिस महफ़िल में इकट्ठे करे रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे पाक मुक़द्दस किताब क़ुरान मजीद फुरक़ान हमीद जे पढ़ण ऐं उन जे ॿुधण जो मौक़ो नसीब अता फरमायो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरो त रब्बे ज़ुल जलाल हिन क़ुरान मजीद जे ॿुधण ऐं ॿुधाइण खां बाद हिन क़ुरान मजीद जे सम्झण ऐं सम्झाइण खां बाद उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॼु न रब्बे ज़ुल जलाल जे इन नेमत जे शुक्राने में प्रोग्राम कयो वियो आहे जिन अल्लाह जे क़ुरान मजीद जे इल्म खे जे पढ़ी पूरो कियो आहे उन जे दीन जी दस्तारबंदी थींदी। ही दस्तारबंदन जो जलसो आहे। ही रब्बे ज़ुल जलाल जी नेमत जो कदर ऐं शुक्र कंदे प्रोग्राम रखियो वियो आहे जंहिं अल्लाह जे क़ुरान मजीद जे इल्म खे पढ़ियो आहे उन खे अॼु दीन जी दस्तारबंदी कराई वेंदी। अदा तव्हां सां अल्लाह ॾिठो आहे, ॻाल्हायो, रसूलुल्लाह ॾिठो आहे त ही कलामुल्लाह ॾिठो आहे। हिन अल्लाह जे क़ुरान ॿुधायो आहे तव्हांजो ख़ालिक़ ऐं मालिक माबूद हिकु अल्लाह हुआ, तव्हांजो पैगंबर ऐं रहबर रसूलुल्लाह आहे, जो ॿुधाइण वारो कलामुल्लाह आहे।
हे कहीं हाकिम हुक्मरान जो प्रोग्राम ना है, सरदार खान जो प्रोग्राम ना है, जो अल्लाह जो कुरान जो प्रोग्राम है। दुनिया जो दस्तूर वडेरे के पांजा नौकर प्यारा हुंदा, मुर्शिद के पांजा मुरीद प्यारा हुंदा, उस्ताद के पांजा शागिर्द प्यारा हुंदा। अल्लाह के कुरान प्यारो आ तो कुरान वारा भी प्यारा हन। खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम। अल्लाह जे रसूल फरमायो दुनिया में भलो इंसान हुआ जो को अल्लाह जो कुरान पढ़े तो ऐ पढ़ाए तो। ये दुनिया जो जहान हले तो अल्लाह जो कुरान जे सदके चो। जेतरा अल्लाह जो कुरान आहे तेतर दुनिया जो जहान भी आहे। जरे अल्लाह जो कुरान हलियो वियो त दुनिया जो जहान फना थी वेंदो। दुनिया जे जहान जो रूह अल्लाह जो कुरान। दुनिया जो जहान हले तो अल्लाह जे कुरान जे सदके कुरान रहियो पियो कुरान वारन जे करे। जेतर कुरानी मजीद के पढ़ण पढ़ाइण वारा आहिन, बुधण बुधाइण वारा आहिन, सिखण सेखाइण वारा आहिन, तेतर अल्लाह जो कुरान भी आहे। जिन्हें कुरानी मजीद के पढ़ण पढ़ाइण वारा हलिया विया, सिखण सेखाइण वारा हलिया विया, बुधण बुधाइण वारा हलिया विया, तो अल्लाह जो कुरानी मजीद हलियो वेंदो। जिन्हें अल्लाह जो कुरानी मजीद हलियो यो तो दुनिया जो जान फानी थी वेंदी। ये को मामूली किताब ना है। रब जी ज़ात बाबरकात फरमाए दुनिया जे तख्त ते रहण वारो हिमा वो इज्जत अजमत वारो किताब कुरान मजीद मोकलियो आ। ज़ालिकल किताब ला रैब फी, जेको ज़र्रे बराबर भी शक रेब को पाक। इन जी का गाल तांजे समझ में ईंदी का न ईंदी, काथे अकुल कम कंदो काथे न कंदो, अकुल कम करे या न करे, गाल समझ में अचे या न अचे, लेकिन अल्लाह जे कुरान के मञणो पवंदो। ज़ालिकल किताब ला रैब फी। अदा एडो इज्जत अजमत वारो अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद मोकलियो। इन जे मोकलण जो मकसद है मतलब हुंदो कि न खुदा बगैर मतलब में मोकलियो। वडो मकसद दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद व बारिक व सल्लम। रब जी ज़ात बाबरकात फरमा अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फी हुदल लिल मुत्तकीन अल्लज़ीना युमिनूना बिल गैबि व युकीमूना अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून। अल्लाह फरमा ऐ दुनिया जे तख्त ते रहण वारो मां रब जी ज़ात बाबरकात ही वो इज्जत अजमत वारो कुरान मजीद मोकलियो आ। वो शान मान वारो कुरान मजीद मोकलियो आ जेको ज़र्रे बराबर भी शक रेब को पाक। ओ मुंजा मौलाए करीम, ओ मुंजा रब्बे जुल जलाल साईं एडी इज्जत अजमत वारो कुरान मजीद मोकलियो, बरकत रहमत वारो कुरान मजीद मोकलियो। इन जे मोकलण जो मकसद है मतलब शायद खुदा जो कुरान तो फरमाहु दलिल मुत्तकीन। मां रब जी ज़ात बाबरकात मुत्तकिन जे लाइ, मञण वारन जे लाइ, फरमा बरदारन जे लाइ ही हिदायत जो किताब मोकलियो आ। जो कुरान मजीद मां हिदायत थींदी आ पर मञण वारन के मुत्तकिन जे लाइ, ना फरमानन जे लाइ, ना तस्ब वारन जे लाइ, ना वडाई खोरन जे लाइ, ना अल्लाह बाने मुतकबर इंसान जे आडो, वडाई खोर इंसान जे आडो। वक्त जो मौलवी पांजी जगह ते आओ, वक्त जो आलिम पांजी जगह ते आ, पर वो मुजो प्यारो पैगंबर करीम सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा रब जी ज़ात बाबरकात हिटरी हन पारन वारो कुरान मजीद नाज़िल कर फरमायो जो हुजे कलामुल्लाह पढ़े रसूलुल्लाह। इन का वधिक को बयान कंदो कदे अबू जहल जाडो बयान, कदे अबू लहब जाडो बयान, कदे उतबे जाडो बयान, कदे शेबे जाडो बयान। रात ने इमाम लंबिया अल्लाह जो कुरान ता जो का बयान कन, पर उन जालिमन के हिदायत सुन्नती जन जे दिल में तकब्बुर ए वडाई हो। मुस्तफा जी मुखालफत ही न तो कलामुल्लाह भी रहमता चो रसूलुल्लाह भी रहमता। कलामुल्लाह भी असांजे ईमान जा बि कपक नारा हेडा अल्लाह जो कुरान, हेडा मुस्तफा जो फरमान जो विच ते महफूज रहंदो मोमिन जो ईमान।
इन चंज मतो ईमान आ कलामुल्लाह फरमाने रसूलुल्लाह अल्लाह जो कुरान मुस्तफा जो फरमान विच ते महफूज रहंदो मोमिन जो ईमान असा के अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद वो अता फरमा जो को सारे किताबन जो सरदार रसूलुल्लाह वो अता फरमा जो को सारे नबियन जो सरदार जो इमामुल अंबिया नबियन जो इमाम जंजी नबूवत भी निरालिया रिसालत भी निरालिया शरीयत भी निरालिया मौजज़ा भी निराला जै महबूब मुस्तफा जी जो सूरत सीरत सुन्नत भी निरालिया यहूदन जो सरदार वेठे वेठे दिल में ख्याल आयो तसांजा अबे डाडे को वठी यहूदी नसारा वडा कुव्वत वारा काफर माल मिलकत जा मालिक बागन बंगलन जा मालिक जने कलमो पढ़ी करे मुसलमान था तन हर शय तो हथ खणन था बागन बंगलन जा मालिक कच्चे घर में गुजारन था हाथ ने घोड़न ते घुमण वारा पेरे घाड़ो पंधु कन दो पट जा वगा परण वारा पुराना लट्टा प्यान पर उते डाडा खुशहाल था नजर अचन वरी मोटी महबूब जे दीन के छडे पांजे पुराने दीन दे नथा अचन ज़ाहिर में तुनके को भी फायदो कोने को पर हकीकत छा है जे उते एदा खुश था गुजारन जे मोटी पेडा दे दीन ते नथा अचन हिय खबर कोन पवंदी यहूदन जो सरदार वडे कौम कबीले वारो ताकत वारो चवे तो अज वन्या तो मुस्तफा जे मजलिस में वेही करे इम्तिहान तो वठा आजमाइश तक क्या हकीकत छा है उते वन्या तो खबर पे पान के पक्को तो करे मां एडो चरियो कोन्या जे कलमो पड़ी मुसलमान थींदुम ये न कंदुम घर वारी बच्चा किए शरीदुम मिलकत माल किए शरीदुम हेडी सरदार जी पग किए शरीदुम पर मुस्तफा जे मजलिस में वेही करे इम्तिहान त वठी दिसा हकीकत मालूम क्या इन नियत सा निकतो यहूदन जो सरदार इमामुल अंबिया मस्जिद नबी में वेठान सहाबा जी जमात के तरबियत तालीम जन था वेठा यहूदन जो सरदार हिकड़ी कुंड वठी वेठो अल्लाह जो रसूल पांजे सहाबा जी जमात के दीन दुनिया जो गालियों समझाइन था गालियों समझाइंदे हे कनु दे बुधे तो हकीकत मालूम तो करे आयो इम्तिहान जे नियत सा रब जी ज़ात बाबरकत फरमायो ओ यहूदन जो सरदार आयो त इनी नियत सा त महबूब मुस्तफा जे मजलिस में वेही करे पैगंबर जे शरीयत जो इम्तिहान वटा दीन जो इम्तिहान वटा पर मुझे महबूब जी मजलिस वडी बरकत वारिया इते अचण तू जो कम पैगंबर ते कलमो नसीब कण तो के मां रब्बे जुल जलाल जो कम ये भलारी मजलिस आ ना हिते को मानू आयो कहे मानू में कम थस पुछा के कार्य बा प्यारे बात मदरसे जो जलसो आयो इनी नियत सा त यो वांदो थे तन के मां पांजो कम बुधाया बैठो आवाज में तो यो वांदो थे उथे त गाल कांस जने जलसो पूरो थियो आखिरी दुआ थी अल्लाह जे तरफों इनाम इकराम जेड़ा इरादे वारे अचण के मिल्या एड़ा हुन के मलाकन अर्ज के मौला करीम हिन जो त कहे मानू में कम हो वायद बुधण त कोन आयो अल्लाह फरमा मां ता को वधी जाना तो मुझो शाना इन्नहु अलीम बिजात सुदूर दिलन जा राज जान वारो पर मुझे रहमत वारे मजलिस में बानो वने खाली ये मजलिस हुआ बरकत वारी ये हुआ सागी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सूरत सीरत शरीयत जी निस्बत अल्लाह जो रसूल पांजे सहाबा जी जमात के दीन दुनिया नु गालियों बुधाइन तो गालियों कंदे कंदे हिकड़ी इया भी गाल क्यों ओ मुजा बच्चा साहबियो मानी पांजे घर वारी सां गॾु खाणो मां महबूब मुस्तफा जी सुन्नत कॾहिं कॾहिं मानी घर वारी सां गॾु खाई मां मुस्तफा जे सुन्नत के अदा कंदा कयो अल्लाह तवां जे दिलन में मोहब्बत के वधाइंदो अल्लाह तवां जे घरन में बरकत के वधाइंदो अल्लाह तवां जे जानन मालन जी हिफाजत करण फरमाइंदो यहूदन जे सरदार या हिकड़ी गाल नोट कई तबियूं गालियों त सांजे अकीदे जे खिलाफ मजहब जे खिलाफ उनन में त मां आजमाए नथो सगा इम्तिहान नथो वठ सगा बाकी हिय जेका गाल मानी घरवारी सां गॾु खाणो असां जे रवाज जे खिलाफ सकाफत जे खिलाफ
इन गाल के मुंह ॾिबो पर पैगंबर जे दीन जो इम्तिहान तो वठां ये असांजे रवाज जे खिलाफ आहे रवाज जे खिलाफ आहे पर मज़हब जे खिलाफ कोने को अॼु वनी मानी घरवारी सां गॾु खावां तो पैगंबर जे दीन के आज़माया उथियो घर पहुतो मां ईमानी खणी अॻियो ॾिनी यो जॾहिं मानी अॻियो आई आहे यहूद जो सरदार घरवारी के बाह में बखुजी चे तो मानी मां सां गॾु खा माई हथ हटाए थी चवे थी छा थियो आहे तोखे हेखले वणेठो लंघे आयो हेॾी क़ौम कबीलन जो सरदार चीफ सरदार मां ज़ैफा तू मर्द मां घरवारी तू मुड़स मानी मां तो सां गॾु खावां माण्हू मेणा ॾींदई क़ौम कावड़जी वेंदई हर को चवंदो बाबा हिन जी सरदारी कीअं मञो जेको मानी घरवारी सां तो गॾु खाए मुंहिंजी त इज्जत वधी वेंदी मां त जे दिन शर्तन में मथे मुंह करे चवंदमि त मुंहिंजी मुड़स वटि एॾी इज्जत जे मानी मां खे गॾु खाराईंदो आहे पर तूं जो क़ौम में काबाड़ो थी वेंदी सरदारी ख़त्म थी वेंदई माण्हू मुखालिफ़ थी वेंदई महिरबानी करे मानी पंहिंजी अकेली खा पंहिंजी इज्जत बचाए घरवारी हिकु ॻाल्हि ते मुड़स ॿी ॻाल्हि ते कतन बि कोन थींदो सरदारी वञी राज छॾे वञे पर मानी तो सां गॾु खाणी आहे माई के मजबूर के उथी माई भाजी खणी खड खोटे उन में हारे करे भाजी पूरे करे जल्दी भी भाजी तैयार करे आई अगे उनखे मुड़स जो मानी खा त माई हथ वधायो खाइण कान हाणे मुड़स बाह में बखुजी हटायो त हथ पोइते कर पहिरियों ॻाल्हि ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए कि अगोड़े वड्डा इलाज क्या मां त मानी मां सां गॾु खा कोन खाधई मजबूर क्यों मां उहा भाजी खणी खड खोटे उन में पूरे बी भाजी तैयार करे या हाणे खाए थी अगोड़े छो न पई खाए ये ॻाल्हि ॿुधाए पोइ मानी खा माई चुस्त ईअं कोन थींदो छा पहिरियों तोखे ॻाल्हि ॿुधाइणी पवंदी चए मां कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए जे 18 साल तुंहिंजे घर में गुज़ारिया आहिनि 18 साल तो शादी के थियान केतरा ही बार जणियान मानी खाण त पंहिंजी जाइ त्या पर कने खिली भी न ॻाल्हायो थी हेॾो ईंदी आहे त हेड़े मोकंदो हेड़ो ईंदी आहे त हेड़े मोकंदो अॼु तू जो कहिड़ो हाँ पे फाटो जे माखो सवा तू जो गिरो न पे हलियो महिरबानी करे पहिरों तूं ॻाल्हि ॿुधाए त पोइ मां ॿुधाईंदी मां अॼु एॾो छो मजबूर पई मुड़स चयो हाओ मां ॻाल्हि ॿुधायां थो अॼु वेठे वेठे मुंहिंजे दिल में ख्याल आयो त असांजा अबे ॾाॾे खां वठी यहूदी ऐं नसारा वॾा मालदार क़ौमनि कबीलनि जा मालिक जॾहिं मुस्तफ़ा जे मथां कलमो पढ़ी मुस्लमान थिया थियनि त हर शइ तो हथ खणनि था घोड़नि ते घुमण वारा पहिरियों घाड़ो पंधु था कनि बागन बंगलनि जा मालिक कच्चे घर में गुज़ारनि था पट जा वॻा पाइण वारनि जा लटा लीड़ा लॻा पिया आहिनि उन्हनि जा नौकर चाकर अची बाह में बखुजी चवनि था ओ असांजा सरदार ओ असांजा भोतार ॾिसजे पंहिंजे दीन खे न छॾिया त हेड़ा हाल न थियनि हे माड़ियूं माला तूं असा नौकर गुलाम तुझा मेहरबानी करे पंहिंजे पुराने दीन ते आओ मुस्तफ़ा जे दीन खे छॾ असा गुलाम तुझी गुलामी ॾींदासीं नौकर तुझी नौकरी ॾींदासीं मोटी पंहिंजे महला दुनी मालिकी कर नंढा बच्चा अबो अबो करे चिमड़नि था ओ अबा असांखे जीअरे यतीम करे में छो छो रोक पुराने दीन खे छॾे करे कलमो पढ़ी मुस्लमान थियो आहे हेड़ा पंहिंजा बि हाल कया थी असांखे बि माण्हू मिणा था ॼण त तव्हांजो अबो पंहिंजे पुराने दीन के छॾे नओं दीन अख्तियार कयो थे तव्हां के लावारस करियो अबा मेहरबानी करे असां बच्चन जी मालिकी कर हेॾो घरवारी बाह में बखुजे थी ओ अल्लाह जा बहाना मां अबे अमर जो घर छॾे भेनर भार छॾे करे तुझी घरवारी थी तुझी गुलामी ॾींदी में हाणे मेहरबानी करे मोटी आ छो मांखे जीअरे लावारस करे में लेकिन महबूब मुस्तफ़ा जो गुलाम तके चवे तो ओ नौकर गुलाम तव्हां के भी सुञाणा तो बच्चा तव्हां के भी सुञाणा तो घरवारी तहां के भी सुञाणा तो पर जे तहां पुराने दीन के छॾे करे मुस्तफ़ा जे कलमे के कबूल कंदव सागो तव्हां जो साथ पर जे मुस्तफ़ा जे दीन के तहां कबूल न कंदव मां हर शइ के छॾियां तो पर पैगंबर जे कलमे कुरान के न छॾबो या ॻाल्हि नोट करे इम्तिहान खातिर वञी मुस्तफ़ा जे मजलिस में वेठुम घरवारी सां ॻाल्हि तो करे पो वो पैगंबर पांजे जमात के
तरबियत तालीम ॾींदे दीन दुनिया जूं ॻाल्हियूं सम्झाईंदे आख़िर में हिकिड़ी इहा बि ॻाल्हि के ओ मुंहिंजा बच्चा सहाबियो मानी पंहिंजे घर वारी सां गॾु खाइणो मां महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत कॾहिं कॾहिं मानी घर वारी सां गॾु खाई मां मुस्तफ़ा जे सुन्नत खे अदा कंदा कयो अल्लाह तव्हांजे घरनि में बरकत खे वधाईंदो अल्लाह तव्हांजे जान ने माल जी हिफ़ाज़त करणु फरमाईंदो बच्चा मानी घर वारी सां गॾु खाई करे मां मुस्तफ़ा जे सुन्नत खे पूरो कंदा कयो या ॻाल्हि नोट करे निकतुम तजमानी घर वारी सां गॾु खावां थो ये मेणा मला त माखे बि सुझूं पे त क़ौम बि कावड़ बि माण्हू बि मेणा ॾींदा सरदारीअ खे बि खतरो आहे पर दीन जो इम्तिहान कीअं थिए छो त उन वक़्त जे अंदरि इहो वॾो गंदो रवाज हो जे मर्द को माईअ सां पंहिंजी घर वारी सां गॾु मानी खाए उनखे मेणा ॾींदा अलाए छा छा चवंदा अॼुकल्ह बि ॿाहिरियल में काफ़ी रवाज आहे मेहमान उताक में आया मेज़बान मानी खणी आओ मेहमाननि जे अॻियां अची रखिया त मानी खाओ अब तू भी गॾु खा चवंदो न यार तव्हां खाओ मां खाई आयो आहियां मतलब छा त मेहमान खाई ठोकन बची त बिस्मिल्लाह जे खाई आ त माशाअल्लाह हुन जो मतलब इहो ई हूंदो मानी खाई आयो मां घर तव्हां खाओ चवंदो मानी खाई आयो घर हा तुंहिंजे मथां ॾंड छा ॾंड त मानी ज़ाल सां गॾु खा मानी ज़ाल सां खायो पंहिंजी सां खायो तुंहिंजी सां खाई आयो तू छा जो ॾंड थो हुजे इहो उहो रवाज आहे या उहा डिक्टेटरी आहे यहूदन जो सरदार ठहे थो त इहा मुस्तफ़ा जी सुन्नत जी आज़माइश इम्तिहान ख़ातिर तोखे चवम त मानी गॾु खा मां तोखे ॻाल्हि ॿुधाई हाणे तूं बि ॿुधाए चवंदी ॻाल्हि थी ॿुधायां 18 साल तोसां शादी कए थिया केतिरा ई बाल तुंहिंजे घर में ॼण में मानी खाइण त पंहिंजी जाइ थिया पर कॾहिं खिली बि न ॻाल्हायो ई हेॾो ईंदी मां त हेॾे मुंहुं कंदे हेॾो ईंदी मां त मारणी में वांगे हेॾे मुंहुं फिराईंदे अॼु तपी तपी तंग थियमि चयमि त अण ॿुधायल सदा केतिरो काटींदमि कंहिंजी सदा 5 साल कंहिंजी 10 साल ॿुधायल हूंदी आहे हीअ अण ॿुधायल सदा केतिरो काटींदमि केतिरो हिन जे घर में गुज़ारींदमि हिन वक्त तो 18 सालनि ते मुझो ख्याल न थुस पक्के घड़े कड़ा करना पवंदा पिछाड़ी में माखे वरे कड़ा सुख दींदो अजो पांजे आजादी जो प्रोग्राम ठाहे तुझे मौत जो प्रोग्राम ठाहे न भाई में जहर मिलाई हम त हे खाए महल सा हले पो नई नोड़ी पांजे डिठे ते करे शरीरम पांजे आजादी जो प्रोग्राम तुझे मौत जो प्रोग्राम ठाए इन भाॼीअ में ज़हर मिलाई हम जॾहिं खाइण ते तो मजबूर कयो हथ जी विधल ज़हर कीअं खावां जे खावां पई त मरां पई पो अटकला सटकला घणियूं कम पर सम्झम त गाह गाॾी खां वधियो नथो मिड़े मां सम्झम शायदि को शक पइजी वियो अथसि चोर खे पंहिंजे दिलि में शक हूंदो आहे न त चओ शक पइजी सॼो पोइ मानी भाॼी खणी पूरे हाणे ताज़ी भाॼी तयार करे हाणे खावां थी यहूदन जे सरदार जे दिमाग़ में ठकावा निकिरी आ चवे तो अल्लाह अकबर अजु जे हिकड़ी पैगंबर जी सुन्नत अदा न कयां त मुंहिंजे जिंदगी जो भी आखिरी ॾियारो तुझे खाते में भी खून लिखजी वञे हा हर को चवे हा त हिय उहा बदबख्त औरत जे अॻियो मुड़स ज़हर ॾेई करे मारियो हो ॿिए खे पटका कड़ा ॿधाईंदी तू भी खून जे ख्वारी में अची वञी हा मुंहिंजी ज़िंदगी जो आखिरी ॾींहुं पर हिकड़ी पैगंबर जी सुन्नत अदा करण जे करे तू भी खून जे ख्वारीअ खां बची वई मुंहिंजी हयाती भी बची वई त सॼे पैगंबर जे दीन में केॾी बरकत हूंदी रखमानी हिते उथ त महबूब मुस्तफ़ा जे मथां कलमो पढ़ी मुस्लमान था थियो बाद में मानी खाईंदासे ए हिकड़ी पैगंबर जी सुन्नत अदा करण जे करे एड़ी बरकत पर जे पेरन खोटी चोटी तो महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत जी सूरत जी सीरत जी शरीयत जी ताबेदारी करण तू जो कम तोखे बिनी जानन में कामयाब बनाणो रब्बे जुल जलाल जो कम माखी मिठी आ पर खबर खाइण को पो पवंदी आ ना काई तरह सुन पैगंबर जे सुन्नत में दुनिया ए आखिरत जी इज्जत दुनिया आखिरत जी कामयाबी आ पर ताबेदारी करण त तुझो कम न
वो इमामुल अंबिया रब जी ज़ात बाबरकात जो तो असा के ता फरमायो जंजी नबुव्वत भी निरालिया रिसालत भी निरालिया शरीयत भी निरालिया जह महबूब मुस्तफा जा मौजज़ा भी निरालन जह महबूब मुस्तफा जे नबुव्वत रिसालत के इंसानन त सुन्नातो पर जिन्नन भी सुन्नातो नांगन भी सुन्नातो हरणन भी सुन्नातो शीयन भी सुन्नातो जंगल जे जानवरन भी सुन्नातो पर सुकन खजिया जे थुड़न भी सुन्नातो थुकल सुकल खजिया जो थुड़ा मस्जिद नबी अजे मिंबर सां लगल जते महबूब मुस्तफा जुम्मे जे दौरान पाक पुठी मुबारक लगाए करे सहाबा जी जमात के खुतबो दींदा हो खिताब कंदो हो सहाबा जी जमात में मशवरो थियो तो महबूब मुस्तफा जे ला को मिंबर तैयार कराजे काठ जी कुर्सी तैयार कराजे जे इमामुल अंबिया के भी आसानी थे सहाबा जी जमात के भी सहूलत थे एकड़ो उहो साहब या जो को काठिया जो कम जानी दो ट्रन डाकन वारो मेंबर काठ जी कुर्सी ठाए मस्जिद नबी में रखी करे जरे इमामुल अंबिया आया सहाबा जी जमात अर्ज क्यो ओ अल्लाह जा नबी कुर्बान वना असा जमात मशवरो करे हे काठ जी कुर्सी ठाराइया मेंबर ठारावा हाने मेहरबानी करे इनियते वेई करे खुतबो ए खिताब दो तो इमामुल अंबिया के भी आसानी थे सहाबा जी जमात के भी सहूलत थे रब जी असा जे मथों रहमत थे अल्लाह जो रसूल सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मेंबर ते वेही करे सहाबा जी जमात के खुतबो शुरू कियो भरसा बीठल बुंडा सुकल खजिया जो थोड़ा महबूब मुस्तफा जे मोहब्बत में इमामुल अंबिया जे इश्क में पैगंबर जे प्यार में सुकल खजिया जो थोड़ा इया त सदका भरे रोई रेवा जे खीर पिया को बच्चो पंजे अमर जे झोलिया को जुदा थी वेंदो सदका भरे रोए तो सुकल खजिया जो थोड़ अल्लाह जो रसूल फरमान दो पुटाई कंजे रोण जो आवाज सहाबा जी जमात अर्ज क्यो ओ अल्लाह जो रसूल कुर्बान वना हे के इंसान जे रोण जो आवाज कोने को जिन्न जे रोण जो आवाज कोने को भरसा बीठल भुंडा सुकल खजिया जो थोड़ा तो महबूब मुस्तफा जे जुदाई में रोई रहो अल्लाह जो नबी खुतबे के बंद करे मिंबर के छदे करे उन्हीं भरसा बीठल बुंड के सुकल खजिया जे थुड़ के मोहब्बत जो भाकुर पाए करे नबुव्वत वारे शादी सा लाए करे इं त प्यार दे परचाइंदा जे अमर भी पांजे बच्चे सा प्यार न कंदी सहाबा जी जमात अर्ज क्यो अल्लाह जा रसूल कुर्बान वनो इंसानन जी जमात इंतजार में जिन्नन जी जमात इंतजार में ता सुकल खजिया जे थुड़ के भाकुर पाए प्यार दे परचायो था एडो टाइम लायो था इमामुल अंबिया फरमांदा ओ मुजा बच्चा साहबियो जे तवा इंसानन जो नबी मा अल्लाह जो को अल्लाह माखे करे मोकलियो जिन्नन जो नबी करे माखे मोकलियो तेने सुकल खजिया जो थुड़न जो नबी केरो रब जी ज़ात बाबरकात मुझे मता उआ चादर ओढ़े मोकलिया अल्लाह फरमा वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ओ रब जी ज़ात बाबरकात बच्चा मां के सुकन खजिया जे थुड़न जेला भी रहमत करे मोकलियो पाण फरमांदा पुट चौथो रोए सुकल खजिया जो थुड़ अर्ज तो अल्लाह जा रसूल तो पैगंबर जी जुदाई थी अज न रोआ त मुझे रोण जो कड़ो वक्त ईंदो महबूब मुस्तफा तमा पांजी पाक पुठी मुबारक जी टेक लगाए करे सहाबा जी जमात के खुतबो नींदा हो अज तमा जी जुदाई रोए थी रोवारे थी अल्लाह जो रसूल फरमांदा गणती न कर अज मा तो के ते दफन तो कराया जने क़यामत जो ॾाड़ो थी दो अल्लाह तो के सुकल मो साओ करे जन्नत जे दरवाजे ते बिहारी दो स्पेशल खार कानी दो ये मां महबूब मुस्तफा जन्नत में दाखिल थी में त मां भी तू जो खार को खांद मुजी जमात भी खाई रब जी ज़ात बाबरकात फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुजा महबूब मुस्तफा मां अल्लाह तो के पूरे जहान जे ला रहमत करे मोकलियो वो मुझे प्यारे पैगंबर करीम सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबिया हजरत अनस साईं सच्चो रजी अल्लाह तआला अन्हु हजरत अनस साईं वट मेहमान आया मानी जो दस्तरखानो जो कपड़ो वो मेरो हो कपड़ो जो हेठों आयो मेरो हो मेहमान ॾिसी करे चवनि सा मानी त खया पर कपड़ो त मेरो है कपड़ो मेरो हा वठी कपड़े के कुंड खां भड़कंदड़ बाह जे तनूर में सटी
भाई बरे पे तनूर कपड़े के कुंड खोटी सटे मेहमान इबरत में जिया अनुसा 9 साल महबूब मुस्तफा जे गुलामी में गुजारियो थी मेहमानन जे चवण ते एतरो तोखे गुस्सो लगो आ एतरी तोखे कावड़ लगी आ जे कपड़ो तो बाह में सटियो आ हजरत अनु साईं रज़ियल्लाहु ताला ने फरमाए तो ओ मुजा मेहमान भाईरो माखे कावड़ त कोन लगी आ गुस्सो त कोन लगो आ तवा जो चवण मन्यो आ आखिरी गाल चवे तो मां तमा जो चवण मन्यो किया घड़ी खन का बाद में तवज्जो आखिरी गाल बात पूरो तो दे कपड़े के जे कुंड खो वठी बाहर कढे उन कपड़े के बाहर जलायो त कोने को कारो त कोन कयो आ तंदु के तो त कोन नो आ पर ई धोई साफ कढियो आ जे दुनिया जे धोबिया के भी ताकत काने का मेहमान इबरत में जिया उन सब पानी जो कमरा कपड़े के साफ करण बाह जो कमा कपड़े के जलाण हिन कपड़े के बाह जलायो त कोने को कारो त कोन कयो आ तंदु के तो त कोन नो आ पर ई धोई साफ कढियो आ जे दुनिया के धोबिया के भी ताकत काने का केड़ी कंपनी जो कपड़ो आ केड़े मुल्क जो कपड़ो आ हजरत अनु साईं फरमाए तो ओ मुजा मेहमान भाईरो कपड़ो त कपड़न जोड़ो आ पर मौजूदो मुझे महबूब मुस्तफा जो आ पुछा कंदा छा गाला जेक दफे मुस्तफा मुजा मेहमान थिया अल्लाह जे रसूल दावत खादी जडे हथ मुबारक साफ करण जो इरादो क्यों हे कपड़ो मा खिदमत में पेश करो इमाम अंबिया पांजा रहमत वारा हथ मुबारक धोई करे न कपे सा साफ क्या जॾहिं खां वठी न कपे के इमाम अंबिया जा हथ मुबारक लगान उन ॾींहं कोठी जॾहिं भी कपड़ो मेरो थींदो आहे इनके पाणीअ सां कोन धोईंदा आहियूं साबुण सां सफ़ा कोन कंदा आहियूं इनके भड़कंदड़ बाहि जे तनूर में उछलाईंदा आहियूं इनके बाहि जलाईंदी त कोने को कारो त कोन कंदी आहे तंदु खे तो त कोन ॾींदी आहे पर ईअं धोई साफ़ कढंदी आहे जीअं अॼु अवां जाॾो ही कपड़ो आहे अजीज दोस्तों ये अल्हम्दुलिल्लाह तहां जे ईमान जी अलामत आ मोहब्बत जी निशानी आ जे उलमा इकराम अल्लाह जे फजल से काफी पूछी चुका हन जमी मुसलमान के अल्लाह तबारक व तआला वेही वफादारी करने की तौफीक अता फरमाए उलमा इकराम जे इंतजामो ईंदा वेंदा अल्लाह जो कुरान बयान कंदा वेंदा अल्लाह तबारक व तआला खां दुआ करो रब अज़्ज़ल जलाल मुजाहिदन जी मेहनत के मंजूर मकबूल फरमाए जी अल्लाह तबारक व तआला जी कुरान मजीद जी कचहरी में विहारियो ये क़यामत जे ॾाढे पैगंबर जे पाड़े वाली जन्नतुल फिरदौस में अल्लाह गॾु विहारे जेतिरो वक्त रब अज़्ज़ल जलाल दुनिया ते रहे दीन इस्लाम सां रहे जॾहिं अल्लाह तबारक व तआला दुनिया तो घुराए त कलमे शहादत और मौत नसीब अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।